प्यारी साध संगत, श्री कृष्ण भगवान जी स्तुति सां सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। श्रीमद भगवत गीता तंहिं ते असां सत्संग करे रहिया आहियूं। 16 नंबर अध्याय हली रहियो आहे। हिकु हिकु श्लोक अॻियां पिया था वधूं। 9 नंबर श्लोक असां ॿुधोसीं। हाणे 10 नंबर। कामम आश्रित्य दुष्पूरम दंभमान दानविता मोहात ग्रहीत्वा असद्ग्रहान प्रवंतते अशुचि व्रता। आसुरी स्वभाव जे माण्हुनि जो वर्णन पे तो करे कृष्ण भगवान। आसुरी माना वो स्वभाव, शक्ल न थी सके तो कंहिंजी शक्ल ॾाढी क्यूट हुजे, ॿाहिरां स्टैंडर्ड हुजे, पैसे वारो हुजे, पर अंदरां उनजो स्वभाव आसुरी हुजे। त कृष्ण भगवान हिते स्वभाव को तो ॿुधाए ऐं उहो ई त कमु कराईंदो आहे। सभु स्वभाव सां ई त माण्हू कर्म कंदो आहे, शक्ल सां थोरी कर्म कंदो आहे। त कृष्ण भगवान तो चए इहो स्वभाव आसुरी कहिड़ो थींदो आहे, उहो अर्जुन तूं ॿुध। त असां ॿुधंदे ॿुधंदे 10 नंबर श्लोक ते पहुता आहियूं। कृष्ण भगवान ॿुधाए थो कामम आश्रित्य दुष्पूरम। उहे कामनाऊं करण वारा, पहिरीं ॿुधी चुका आहियूं, नास्तिक, भगवान खे न मञण वारा, उन्हनि जो वर्णन पियो थो हले क्रम में। निरंतर जंहिंखे चइबो आहे क्रमशः, उहे भगवान खे न मञण वारा, मिथ्या ज्ञान खे खणी हलण वारा, उहे कामनाऊं बि अहिड़ियूं रखंदा आहिनि जेके कॾहिं पूरियूं न थियनि। सिर्फ़ कामना अखर कोन इस्तेमालु कयो आहे कृष्ण भगवान, जो सम्झिजो। भगवान कृष्ण इहो कोन चयो आहे कि कामना करण वारो असुर थींदो आहे। त छा चयो अथई, जेका कामना कॾहिं पूरी न थिए उहा कामना रखण वारो असुर थींदो आहे। कामम आश्रित्य दुष्पूरम। ऐं वरी कामना रखी कान अथई, पाण कामना में वेठो आहे। आश्रित छा थींदो आहे, कंहिंजी शरण में रहण। कोई भगवान जी आश्रित हूंदो आहे, कोई धर्म जी शरण में हूंदो आहे कि मां धर्म जी गोद में आहियां, जेॾां धर्म वठी हलंदो होॾां वेंदो। मां परमात्मा जे आश्रय में आहियां, मूंखे उनजो ई आधार आहे, उनखां वधीक मुंहिंजी शक्ति कान्हे। इनखे चइबो आहे आश्रय वठणु। त जेको माण्हू कामनाउनि जो आश्रय थो वठे, हिकु थींदो आहे कामना असां में आहे त कामना असांजो आश्रय वरितो आहे, पर जेको जीए ई पियो थो कामनाउनि जे गोद में, ऐं कहिड़ी कामना जेका कॾहिं पूरी बि न थिए। 2 प्रकारनि जी कामना थींदी आहे। मतिलबु हिकु जेका पूरी थी सघे थी, जेका पूरी थींदी, थियणु खपे, छो त आवश्यक आहे, परमात्मा जी इच्छा आहे उहा। त उनखे त मनोरथ चइबो आहे। उनखे हृदय जो हिकु संकल्प बि चइबो आहे, हिकु प्रेरणा चइबो आहे। जीअं संतनि खे कॾहिं प्रेरणा थींदी आहे, शुभ प्रेरणा जगत जे कल्याण लाइ, त उहा बि त कामना ई आहे न। हृदय मां मनोरथ अचे कोई। त कृष्ण भगवान चए थो कामम आश्रित्य दुष्पूरम। कॾहिं पूरी न थियण वारी कामनाउनि जो आश्रय वठी जेको वेहे, सो आसुरी प्रवृत्तिअ वारो। इन बारे में असां ॿुधी चुका आहियूं कि हिकु थींदी आहे हृदय जी इच्छा, ऐं हिकु थींदी आहे अहंकार जी इच्छा। जेको अहंकार जी इच्छा रखी करे हले जीवन भर, उहो आसुरी प्रवृत्तिअ वारो माण्हू। उहो त पोइ छा न कंदो आहे, दंभ बि कंदो आहे, अहंकार, उहो मद माना मद में चूर उन हूंदो आहे,
दंभ में अगर पाखंड में सफलता मिली वञेसि त अहंकार भी ॾाढो कंदो आहे। जेका कामना पूरी थियणी आहे ई कोन, तूं उहा रखी करे वेठो आहीं, तोखे भी पतो आहे कि उहा तूं उन लाइ कोन आहीं। जीअं कोई हुजे वाणियो माण्हू व्यापारी, व्यापार में लॉकडाउन में हलेसि न धंधो त चयल संत तो ठही वञा, त कामना हिन जे लाइ आहे ई कोन, चयल ठही थो वञा ऐं वरी आहिनि अहिड़ा ऐं वरी वेही भी रहे। वो ईंदा अथव फेसबुक ते दीनू भैया का सत्संग, संजू भैया का सत्संग, राकेश पाठक का सत्संग, मतलब नाला भी सूट न कंदा आहिनि। छो त व्यापारी मां उनखे इच्छा थी वई आहे कि मां संत ठहियां, करे ॾिसां। पोइ करे ॾिसण में जॾहिं 2-3 चमचनि तारीफ़ कई त हुनखे लॻण लॻंदो आहे मां आहियां। पोइ वरी ख़ुशि थी करे अञा वधाईंदो आहे उन कम खे। पोइ दंभ अची वेंदो आहे। मतलब वास्तविक न को अध्ययन, न स्वाध्याय, न जन्मनि जन्मनि जी का यात्रा, न को का तपस्या, न खानदानी कोई असर। त पोइ वरी ॿाहिरां पैकिंग ॾाढी सुठी कंदा आहिनि अहिड़ा माण्हू, ॿाहिरां कि नज़र अचे, 24 कलाक हथ ईअं आशीर्वाद जी मुद्रा में नज़र अचे। पोइ इहो एॾा ध्यानु वधीक ॾींदा आहिनि। पोइ जॾहिं इहो दंभ पाखंड बि पको थी वेंदो आहे, पोइ मद में चूर थी वेंदा आहिनि, अहंकार में। पोइ असली संत जे अॻियां बि इहो नाटक ॾेखारींदा आहिनि ऐं उनखे घटि ई सम्झंदा आहिनि पाण खां, छो त उन असली संत जी पैकिंग सुठी कोन हूंदी आहे, हिन जी पैकिंग ज़ोरदार हूंदी आहे। हिकु दफ़े हिकु चूहो तालाब जे किनारे वियो, हाथी सनानु पियो करे, हाथी सूंड सां पाणी भरे पाण खे पियो हणे। चूहो चयसि तो ॿुधो 1 मिंट तव्हां ॿाहिरि अचो। हाथी चयसि छा? चूहे चयसि ॿाहिरि अच। हाथी चयसि छा थियो? हू चयसि तो अची थो या नथो अची, ॿाहिरि अच। हाथी बि आयो ॿाहिरि, चूहे ॾिठईंसि सॼो शरीर, चयसि हल भॼ हल। हाथी चयसि थियो छा? चूहे चयसि मुंहिंजी चड्डी गुम थी वई आहे, मां चेक करण आयो हुअमि, तो त कोन पाती अथई, हल वञ वापसि। हाथी चई केरु आहे इहे? ईअं त कंदा आहिनि आसुरी प्रवृत्तीअ जा। असली संत खे बि कुछ कोन सम्झंदा आहिनि। अहिड़ा घणेई मिली वेंदव नंढा नंढा चूहा हाथीअ खे ईअं ॻाल्हाईंदा आहिनि ऐं ॾाढा आसुरी प्रवृत्तीअ वारा भॻवान खे बि चई ॾींदा आहिनि कि तूं असली कोन्हे, असली असां आहियूं। तूं नज़र कोन थो अची, असां नज़र था अचूं। तूं दुख में कंहिंजे कमु कोन ईंदो आहीं, असां था अचूं। असां अहिड़ा ॾस पंध ॾींदा आहियूं जो भॻवान बि न ॾे। इहो अथव चूहो हाथीअ खे अख ॾेखारे। इहा आसुरी प्रवृत्ति वारी ॻाल्हि। दंभ, मान, मदान्विता, मोह माना अज्ञान ऐं मिथ्या सिद्धांत हिननि जा, पंहिंजा ई नियम, पंहिंजूं ई ॻाल्हियूं, धर्म खां बिल्कुलु अलॻि ॻाल्हियूं खणी हलंदा आहिनि ऐं उन में ख़ुशि थींदा आहिनि कि धर्म जे विपरीत असां हलूं था त माण्हू ख़ुशि था थियनि ॾाढो, चवनि था इहो सही आहे। त पंहिंजो मिथ्या सिद्धांत खणी करे उल्टा वेदनि जे शास्त्रनि जे उल्टा सिद्धांत खणी करे हलंदा आहिनि। इहे आसुरी प्रवृत्तीअ जा वारा माण्हू। अशुचि व्रत, इन्हनि जा जेके व्रत हूंदा आहिनि न, उहे बि अशुच माना अशुद्ध हूंदा आहिनि, अपवित्र हूंदा आहिनि। हे व्रत रखंदा आहिनि कि घटि में घटि 5 माण्हुनि खे त मां बेवकूफ़ ठाहींदमि। व्रत अहिड़ा, नियम अहिड़ा, निश्चय अहिड़ा हिननि जा
घट में घट भाई 10-15 माण्हुनि खे त मां धर्म खां हटाए करे, परंपराउनि खां हटाए करे पंहिंजे सत्संग में जोड़ींदमि ऐं हिन में ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि। जीअं इस्लाम वारा छा कंदा आहिनि, ॼट हू ज़बरदस्ती तलवार जे ज़ोर ते मुस्लमान ठाहींदा आहिनि या लालच ॾेई करे, हू ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि। हू सोचींदा आहिनि असां सफलता हासिल कईसीं न, हू उन में ख़ुशि थींदा आहिनि। त मूल कारण कृष्ण भॻवान तो ॿुधाए कामनाऊं आसुरी प्रवृत्ति वारे माण्हूअ जो जेको मूल इन्हनि जे पुठियां आहे, कॾहिं पूरियूं न थियण वारियूं कामनाऊं जेके पूरियूं थींदियूं ई कोन, कुझु बि करे वठे उहे, पोइ नाटक करे उहा ॿी ॻाल्हि आहे। ऐं जीअं हुनखे इच्छा थिए संत ठहिण जी, पर हुनजे स्वभाव में आहे ई कोन, हुनजो उद्देश्य बि सचो संत थियण कान्हे, त पोइ छा कंदो, नकली संत ठहंदो। त इच्छा पूरी किथे थी, पर हू सम्झंदो थी वई, हू सम्झंदो मां कामना कई ऐं दिमाग़ लॻायो, थी वई न पूरी, इहा किथे थी कामना पूरी। कामना पूरी त हुनखे चइबो आहे हृदय जी कामना। कॾहिं चेक कयूं असांजो हृदय छा थो चाहे, भॻवान कहिड़ो कमु कराइण थो चाहे असां खां, असां में कहिड़ो टैलेंट आहे जेको ॿिए में कान्हे, जेको देखा देखी मुंह में नथो उत्पन्न थिए, उन में ई उनखे स्वधर्म बि चयो वियो आहे। उन सां ई असांजो कल्याण थींदो ऐं वास्तविक उन्नति बि थींदी। उन में ई वास्तविक उन्नति कंहिंमें आहे, स्वधर्म में। त असां पहिरीं पंहिंजी इच्छा खे, कामना खे पहचानियूं, असांजो हृदय छा थो चाहे। धन त कोन चाहींदो, भली चेक करे ॾिसो, दिमाग चाहींदो आहे धन, क्योंकि चल रहा है, सब यही कर रहे हैं, धन नहीं होगा तो कुछ भी नहीं होगा, धन नहीं होगा तो सब बेकार है, धन से ही इज्जत होगी। हाणे अगर धन सां इज्जत थियणी हुजे त असां त वॾा वॾा धनवान बेइज्जत ॾिठा आहिनि, ॾाढा ज़लील थींदे ॾिठा आहिनि, बेइज्जत बेगैरत धनवान हूंदे बि बेइज्जती थींदी असां ॾिठी आहे, पर उन्हनि खे शर्म न। त कहिड़ी दुनिया में पिया था जीअनि, निंड में पिया था जीअनि या? अच्छा, धन वारो कॾहिं मरंदो कोन छा? उहो बि मरंदो, ऐं हिकु कोई संत बसि लोटो करमंडल रखण वारो सो बि मरंदो, ऐं ॿिन्हिनि जो धन सां कोई संबंध ई कोन्हे। पर माण्हू इहो ई पियो थो सोचे, हृदय सां कोन पियो थो सोचे कि मूंखे छा खपे, हू दिमाग़ सां पियो थो सोचे कि ॿियनि खे छा खपे, उहो ई मूंखे खपे। पहिरीं ॿियनि खे ॾिसंदो, ॿिया छा पिया था कनि, पोइ चवंदो हाँ मेरे को भी यही चाहिए जो इसको चाहिए। पोइ पुछंदो तेरे को क्या चाहिए, मैंने तो बोल दिया कि जो इसको चाहिए वो मेरे को चाहिए, अब बता तो सही। वो भी चवंदसि मेरे को भी क्या पता, मैंने भी यही मांगा जो दूसरों के पास है, जो दूसरे मांग रहे हैं। सब इहो ई पिया था हिक ई शइ घुरनि कि जो दूसरों के पास है वो मुझे भी दो और उससे ज्यादा दो। त सभिनि वटि दुख आहे, दुख ई मिलंदव वधीक। रीस थोड़ी कबी आहे ख़ुशी पाइण लाइ, आनंद पाइण जे लाइ। हृदय जी वास्तविक इच्छा ॻोल्हबी आहे। कृष्ण भॻवान इहो कोन चयो कि कामना करणु ग़लति आहे, हुन चयो जेका कॾहिं पूरी न थिए, जेका छो त आहे ई कोन, तव्हांजी ख़ुदि जी आहे ई कोन, उहा इच्छा रखणु मूर्खता आहे, आसुरी प्रवृत्ति आहे। अचो कृष्ण भॻवान खे यादि कयूं ऐं उनखे चयोसि असांजी जेका वास्तविक मनोरथ, जेको तुंहिंजो मनोरथ हुजे उहो पूरो थिए, असांजे द्वारा उहो ई कर्म थिए जेको तुंहिंजो मनोरथ हुजे। हिकु भॼन आहे, भाव सम्झिजो, कामना लाइ कोन्हे, भॻवान खे इहो चवणो आहे कि तूं जेको मूंखां कराइणु चाहीं थो उहो तूं मूंखां कराए। ओड़ी मत ॾे असांखे। असां पंहिंजो दिमाग़ हलाए हलाए थकिजी पियासीं, हाणे तूं इहो ई कर
कि असां संसार में न भिटकूं तोसां हुजूं ऐं तूं जेको कर्म कराराई उहो असां कयूं। तेरी रहमत ने माधव पाषाण भी तारे हैं। फिर क्यों तेरे दर्शन को हम यूं अगलाए हैं। इतने निष्ठुर ना बनो, मैं कैसे रिझाऊंगा। तेरा होकर तुझको अपना कर जाऊंगा। मोहन तेरे दर से मैं अब मुँह नहीं मोड़ूंगा। इतना तो बता दो मुझे, कब तक इंतजार करूं। ख्वाबों में सही प्रीतम जी भर कर प्यार करूं।
दिन गिन गिन कर एक दिन तुझको मैं पाऊंगा, मोहन तेरे दर से त इहा आहे शरणागति, भगवान जी शरणागति। उन खां पुछण कि तूं जीअं चई मां तीअं कयां, ऐं उहो वेठो आहे हृदय में। त हृदय में कॾहिं झांके ॾिसूं, कोशिशि कयूं कि असांजो मन छा थो चए। सभु कुझु उते जवाबु मौजूदु आहे। कॾहिं कॾहिं त ईअं लॻंदो मन त ई थो चए जेको माण्हुनि खे सुठो न लॻंदो आहे, त भली न लॻे न। हृदय मां अची वियो आवाज़, माना उहो परमात्मा जो आवाज़ आहे। माण्हुनि जी बि मञी ॾिठव न, हाणे हृदय जी बि त मञी ॾिसो। ही जेकी माण्हुनि जी ॻाल्हि मञंदा आहिनि न, उहे कामनाऊं एॾियूं रखंदा आहिनि, छो त संसार में त पोइ ॾाढियूं ॻाल्हियूं आहिनि। हीअ बि छा पूरी थिए, हीअ बि छा पूरी थिए, हीअ बि थिए, वो बि हो। ऐं सभु ॻाल्हियूं त ईंदियूं कोन। उमिरि पूरी थिए थी, सभु न ख़ासियतूं अची सघंदियूं, न को सभु कामनाऊं पूरियूं थींदियूं। पर माण्हू ॾिसंदो आहे कि अरे यार मैं पीछे रह गया, वो आगे निकल गया। मैं छो त अध में कमु कंदा आहिनि, अधु ही कयनि, वरी ॾिठनि अरे हिन में मज़ो ई कोन्हे, हलो हो था कमु कयूं, वरी उहो कयनि, अधु करे, हाणे त इहो हले ई कोन थो, अब तो ये चल रहा है। त जिनजी मानसिकता इहा आहे न कि अब ये चल रहा है, उन्हनि खे पंहिंजी मत आहे ई कोन, रुगो उन में हलंदा आहिनि, अब ये चल रहा है। जीअं हिकु दफ़ो हिकु ऑटो वारो पैसा वधीक थो वठे असां खां, त चयोसीं यार हूअं त एतिरा लॻंदा आहिनि, तूं वधीक छो थो चई? चई अब बढ़ गए हैं रेट। तो भाई कैसे बढ़े, तुमने बढ़ाए? चई नहीं, मैंने सुना है कि बढ़ गए हैं रेट। उन ॿुधो आहे भाई रेट वधिया आहिनि, ॿियो कोई तर्क न हुन वटि, भाई छो थो वधीक वठे? चई नहीं, सब अब ज्यादा ले रहे हैं। इन टाइप जा माण्हू ॿियनि खे ॾिसी करे निर्णय कंदा आहिनि कि ये चल रहा है। कॾहिं कॾहिं ईअं थींदव त असांजे घर में, मिसाल थो ॾियांव, त असांजे घर में मुंहिंजी राय वठो असांजे घर वारनि खां, भई माण्हू कहिड़ो आहे, त चवंदव अलाए असां ॿाहिरां ॿुधो आहे हिन जे बारे में, त ईअं ई आहे। अरे तूं घर में तो रही, तोखे कोन ख़बर? चवंदव न असांखे जीअं ॿाहिरां रिपोर्ट मिली आहे। जीअं हिकु माण्हूअ खां कंहिं पुछियो, यार असां ॿुधो आहे तुंहिंजे घर में कोरोना पॉज़िटिव, तुंहिंजे पासे में, तुंहिंजे घर जे पासे में कोरोना पॉज़िटिव निकितो आहे। चई अलाए यार पेपर में त कोन आयो, ॾिसां पेपर में आयो आहे या न। माना हुन ते भरोसो कोन्हे, पाण ते बि भरोसो कोन्हे, पेपर ते भरोसो आहे। इहा कहिड़ी बेवकूफ़ी आहे। इहे सभु ॿाहिरि पिया था ॼाणनि कि ॿाहिरि छा हली रहियो आहे। इहा आहे आसुरी प्रवृत्ति, जेका कॾहिं पूरी थियण वारी आहे ई कोन, पर जेका पंहिंजी इच्छा आहे उहा पूरी ज़रूरु थींदी। जेका सच में असांजी हार्दिक इच्छा आहे, चइबी आहे न हार्दिक इच्छा, उहा ज़रूरु कंप्लीट थी वेंदी। छो त असांजी हार्दिक आहे, जिते हार्दिक आहे न उते माण्हू कर्म करण में थकिजंदो कोन्हे, छो त असांजे हृदय उते जुड़ियल आहे। उहा इच्छा पूरी करण में तन मन सां लॻी वेंदो, धन सां बि लॻी वेंदो। ऐं जिते हार्दिक आहे उते रिजल्ट आहे, उते ख़ुशी बि आहे, उते परिश्रम कान्हे, उते अध में कोन छॾींदो माण्हू। हिकु गांव में हिकिड़ो साधू वियो, दृष्टांत ॿुधंदा वञो। हाणे साधू वियो, हिकिड़ो किसान हो, किसान वञे पियो पंहिंजे खेती करण, साधू हुनखे पकड़ी, इधर आ बच्चा बैठ। हू बि निहारे पियो वीचारो, सिधो साधो। साधू चए थो त वेही थो रहां, वेठो। हुन चयईंसि छा कमु कंदो आहीं? चयईंसि किसानी, खेती ॿाड़ी। त हुन चयईंसि जीवन भर अज्ञानी रहिजी वेंदे, थोरो ज्ञान मूंखां वठी वठ। हिन साधूअ सोची जेसि ताईं ॿिया माण्हू अचनि, भीड़ अचे, हिन सां ई टाइम पास कयां, हिनखे थोरो पंहिंजो रोब झाड़ियां ज्ञानीअ जो।
चईसि तोखे ख़बर अथई तूं केरु आहीं, तूं खुदि ब्रह्म आहीं। वो साधु ज्ञानी तो चएसि, ज्ञानी आयो हो, पेंट शर्ट में आयो हो, साधु कोन हो, पेंट शर्ट में हो। ऐं हुन चईसि ज्ञानी हीअं थींदा अथई, मूंखे ॾिस, मां 70 साल में बि जवान आहियां, तोखे ख़बर अथई तूं केरु आहीं? हुन चईसि मां भीखम। चईसि न, तूं ब्रह्म आहीं। चईसि मां कीअं ब्रह्म? चईसि बसि आई, मान न मान, तूं है भगवान। हाणे किसान चई पोइ मूंखे करिणो छा आहे यार? हुन चईसि ज्ञानी आहे। चयसि तूं कोन सम्झंदी, ऊंची क्लास जूं ॻाल्हियूं आहिनि, वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। तूं हिकु कमु कर, तूं रोज़ चइजां सोहम सोहम सोहम, इहो मंत्र अथई। हिन जो मतिलबु आहे भई मां ई परमात्मा आहियां, सो मां ई आहियां, सो परमात्मा जेको तत्व आहे उहो मां आहियां। इहो थींदो आहे ब्रह्म ज्ञानियुनि में, सोहम अद्वैत। भई जीअं बूंद सागर में मिली वञे त सागर ई वञी बचंदो सोहम। हाणे किसान सोहम सोहम जो मंत्र जपण लॻो। कुझु टाइम खां पोइ उते वरी भक्ति मार्ग वारो हिकिड़ो अची वियो, द्वैत, भगवान ऐं भगत। उन बि सत्संग कयो त गांव वारनि चयसि साईं हिकिड़ो किसान आहे उहो सोहम सोहम चवंदो आहे हिते। त हीउ क्रोधित थी वियो साधु, चई सोहम सोहम इहा त ज्ञानियुनि जी भाषा आहे, जलेबियुनि जी भाषा आहे। वठी अचोसि किसान खे। किसान आयो, साधुअ चयसि बेटा ईअं न चइबो आहे, तूं भॻवान ई छा कोई? चई थो सोहम, मां भॻवान आहियां। त चयसि छा चवां, अपमान बि त नथो करे सघां गुरूअ जो, मुंहिंजो गुरू थी चुको आहे, वहम विझी वियो आहे, ऐं मूंखे अगरि छॾे त देखना तेरा क्या हाल होगा, त मां छा कयां? त साधुअ चयसि तूं केवल ईअं कर, अखर जोड़े छॾ, दा अखर जोड़ उन मंत्र में, त थी वियो दासोहम। भई मां हुनजो दास आहियां, दासोहम दासोहम। किसान जी ठीकु आहे, हाणे मां इहो मंत्र जपींदुमि। कुझु सालनि खां पोइ वरी उहो पैसा भॻवानु आयो, नकली भॻवानु। हुन चई मुंहिंजो किथे आहे? किसान ॾिसां टिपटाप थियो आहे। हुन चई मां जंहिंखे मंत्र ॾिनो आहे न, तूं भॻवान आहे, तूं भॻवान आहे, त हुनजी त हालत ई मटिजी वई आहे। उहो हाणे किसानी बिसानी कंदो ई कोन्हे, उहो त एक्शन बाजीअ सां हलंदो आहे। त कुझु फ़र्क़ु आयो आहे हुन में? त हुननि चयो न साईं, उहो ई खेती ई पियो थो करे। छो? वठी अचोसि। उहो आयो त हिन चयसि मंत्र पढ़, त हुन चई दासोहम, त भड़किजी वियो भॻवानु। चई वरी कंहिं सेखारी तोखे? चई इहो हिकु साधु आयो हो, उन मूंखे चयईं भई असां भॻवानु कोन आहियूं, असां भॻवान जा दास आहियूं, त दासोहम चई वियो। हिन चयईं हुनखे ख़बर ई कान्हे, उनजो क्लास नंढो आहे असांखां, तॾहिं त तूं ईअं लॻो पियो आहीं खेती बाड़ी जो थो करीं। असांजो अगरि कंदे त तूं भॻवानु ठही वेंदे, मानसिकता मटिजी वेंदी, तुंहिंजी सोच मटिजी वेंदी, त तुंहिंजो उथण वेहण बि मटिजी वेंदो, एटीट्यूड बढ़िया अची वेंदई। त चई साईं हाणे हुनजो अपमान कयां मां, जेको ॾेई वियो मंत्र। हाणे उन साधुअ जा बि ॾाढा शिष्य वेठा हुआ, त हीअ कीअं चए की उहो ग़लति आहे? त हिन चई न, असां त सभिनी जो सम्मान कंदा आहियूं, अहिड़ी ॻाल्हि कान्हे, उहो बि सही आहे। तूं हीअं कर, छा चवंदो आहीं? दासोहम, तूं हुनजे अॻियां वरी स जोड़े छॾ, त थी वियो सदा सोहम। सदा सोहम, मां सदा ई सोहम आहियां, भली कोई अचे चाहे वञे, मां सदा सोहम। उहो वरी वियो सदा सोहम सदा सोहम। कुझु टाइम खां पोइ वरी साधु आयो, भक्ति मार्ग वारो। हुनखे वठी अचो, त चई साईं हो त वरी सदा सोहम पियो थो करे, मां ई आहियां ब्रह्म, ऐं सदा ई आहियां। हिन चई इहो हुनखे केरु पटी पढ़ायो? चई हेॾा मां तोखे सम्झायो न, असां भॻवान कोन आहियूं, ते सभु नर्क कुंड में पढ़ई, जीव की इस समान, उहे सभु नर्क में पवंदा आहिनि। त तूं ईअं न चओ मां भॻवानु आहियां। हुन चई साईं मां परेशान थी वियो आहियां, मूंखे करिणो छा आहे? चईंसि हुनजी बि मां ॻाल्हि रखां थो,
छा तो चवई सदा सोहम, तू वरी दह लगाए छॾ, दा लगाए छॾ, दास दासो दास दासो हम, भाई मां दासन जो भी दास आहियां, दास दासो हम, मां दासन जो भी दास, ये चओ मतलब कंपटीशन पई हले, भक्ति पक्की पियो कराएसि, हू ज्ञान पक्को पियो कराएसि। तो हुन चयईं इहो त क्रम बंदि थींदो ई कोन्हे। हिन आख़िरीअ में चई यार हिकु ॻाल्हि ॿुधायांव, तव्हां ॿिन्ही जे चकर में मुंहिंजी शांति भंग थी वई आहे, मुंहिंजो आनंद हलियो वियो आहे, मां कंफ्यूज़ थी वियो आहियां। त जेको माण्हू ॿिए जे मत ते हलंदो उहो कंफ्यूज़ थींदो, उनजे जीवन जी शांति भी हली वेंदी। जहिड़ीअ तरह माण्हू कॾहिं पूरियूं न थियण वारियूं कामनाऊं रखंदो आहे न, तो कॾहिं हिन खे ॾिसंदो हीअ छा थी करे, कॾहिं हुन खे ॾिसंदो कॾहिं हुन खे, ऐं अशांत रहंदो। हे माण्हुनि में बि त आहे न, दासो हम सदा सदा दास। कॾहिं वेंदा ब्रह्म ज्ञान में, वरी चवंदा यार हाणे हिन में मज़ो कान्हे त ब्रह्मा कुमारी में हली वेंदा, हुते ॾिसंदा बोर था थियूं त अमृत वेला। ही पंहिंजी इच्छा कोन उत्पन्न थींदी अथनि, ही ॾिसंदा आहिनि कि चर्चा कंहिंजी थी हले, वधीक ॻाल्हियूं। हिकु अॼुकल्ह मायुनि में फैशन हलंदो अथव, तव्हां रुगो कंहिं बि माई का माई पुछेव भई हाल चाल कहिड़ो अथई, ठीकु आई, लाइफ ॾींहुं कीअं कटिजंदो अथई, इहो प्रश्न मायूं पुछंदियूं आहिनि। भई दिन कैसे निकलता है, त छा वांदियूं वेठियूं आहिनि या, इहो पुछंदियूं आहिनि न, तेरा दिन कैसे निकलता है, दिन कैसे कटता है। त पोइ तव्हां रुगो एतिरो चओसि बस सुबह से काम करती हूँ, दिन में थोड़ा टाइम मिलता है ना तो थोड़ा आराम करती हूँ, फिर शाम को मैं शिवानी का सत्संग सुनती हूँ। तव्हां बस एतिरो चओ त तव्हां उनजी नज़र में स्टैंडर्ड थी वेंदा। या अॼुकल्ह इहा हली रही आहे मानसिकता, तव्हां बस कंहिंखे बि चओ शिव, हिंदीअ में चइजोसि पर मैं शिवानी का सत्संग, थोड़ी एक्टिंग भी कजो, मैं शिवानी का सत्संग सुनती हूँ, बहुत आनंद आता है। ॿ टे ॿिए बि लाइ जोड़े छॾिजो जेके मां न चयो, तव्हां स्टैंडर्ड मञा वेंदा हुन चरीअ जे नज़र में। पोइ भले तव्हां न ॿुधंदा हुजो शिवानीअ खे भवानीअ खे, उहे ॿुधणु शुरू करे छॾींदी, सम्झा कुझु। पोइ तव्हां भली शाम जो छेड़ा था पियो, भली कुझु बि कयो, उहा शिवानी खे ॿुधणु शुरू कंदी ऐं चैन ॿियनि खे बि चवंदी मैं तो शिवानी को सुनती हूँ, बहुत आनंद आता है। पोइ कुछ टाइम खां पोइ वरी तव्हां सां मिले वए, चवे कितना अच्छा लगता है ना, कल ये बात बोली दीदी ने, शिवानी ने, कितनी अच्छी, बिल्कुल सटीक बात। तव्हां चइजो भाई मैंने तो छोड़ दिया उसको। अब चवंदव क्यों, अरे हिनखे लॻंदो मां ठॻिजी वियुमि। तो तव्हां चइजोसि अरे आजकल अमृत वेला चल रहा है, बेटी व माई बि शिवानीअ खे छॾे, ऐं तव्हां चइजोसि अमृत वेले से भी ज्यादा अच्छा है छेड़े थपना। उहा माई बेटी छेड़ा थपण शुरू थी वेंदी। उहो ई त हले पियो थो संसार में। कॾहिं कोई थो चए सोहम, त कोई थो चए दासोहम, वरी दासो सदा सोहम, वरी दास दासोहम। त छो थो थिए, छो त पंहिंजी हृदय जी इच्छा ख़बर कान्हे कि वास्तव में असां छा था चाहियूं। त कॾहिं हृदय में वञी करे उन परमात्मा सां बि त मिलण जी कोशिश कयूं। ईअं चऊं जो अहरनिश नाम को रटता है वो जम की फांसी कटता है। जब हरि में सुरत समाओगे तब सकल पाप मिटाओगे। जब गोविंद के गुण गाओगे तब भगवंत के मन भाओगे।
जब हृदय हरि बसाओगे, जब हृदय हरि बसाओगे, तब चमुखी चोट न खाओगे। मेरे गोविंद, मेरे गोविंद, मेरे गोविंद, मेरे गोविंद। जो हरि नाम गुण गाता है, वो भवसागर तर जाता है। जो हरि गोविंद गुण गाता है, वो भवसागर तर जाता है। जब लगन हरि से लगाओगे, तब जीवन सफल बनाओगे। जब लगन हरि से लाओगे, तब जीवन सफल बनाओगे। जब गोविंद के गुण गाओगे, तब भगवंत के मन भाओगे। जब हृदय हरि बसाओगे, जब हृदय हरि बसाओगे, तब चमुखी चोट न खाओगे। मेरे गोविंद, मेरे गोविंद, मेरे गोविंद, मेरे गोविंद। नाम को रटता है, वो जम की फांसी कटता है। जो अहर्निश नाम को रटता है, जब हरि में सुरत समाओगे, तब सकल पाप मिटाओगे। जब हरि में सुरत समाओगे, जब गोविंद के गुण गाओगे, तब भगवंत के मन भाओगे। जब हृदय हरि बसाओगे, जब हृदय हरि
जा गुण ॻाईंदासीं ॿुधंदासीं तॾहिं असांजो हृदय शुद्ध थींदो ऐं ख़बर पवंदी कि असांखे आख़िर खपे छा। हींअर छा माहौल ई अहिड़ो थो मिले ॼमण सां कि तोखे ही थियणो अथई, तोखे ही थियणो अथई, तोखे ही करिणो अथई, तोखे हू करिणो अथई, ऐं ख़बर हुनखे बि कोन्हे कि करिणो वास्तव में छा आहे। न माउ खे ख़बर आहे न पीउ खे। छो त उन्हनि जॾहिं ॿार ॼाओ त उन्हनि कामना कई असांजो पुटु इंजीनियर ठहे, बेटा तोखे इंजीनियर थियणो अथई ॼमण सां ई। ऐं हाणे जॾहिं वॾो थियो 16 साले जो त इंजीनियर जो फैशन ख़तमु, त बेटा तोखे CA करणी अथई, हल CA जी तयारी कई, पतो पियो हिन में कोन्हे पॉसिबल कान्हे, बेटा तोखे दुकान ई संभालणो अथई। त उनखे बि ख़बर कान्हे जेको उनखे छोरे खे चएसि पियो थो तोखे ही करिणो अथई, तोखे ही करिणो अथई। त असांखे माहौल अहिड़ो थो मिले, आसुरी वृत्ति ठाहिण वारो माहौल, त असांखे ख़ुदि प्रयास करणो पवंदो। भाई माण्हू कोन सहायता कंदव कि तव्हांजी मदद कनि, तव्हांखे देवी संपदावान ठाहिनि, हू किराइण जी पूरी कोशिश कंदव। तव्हां असुर ठहिणु चाहियो, आसुरी प्रवृत्तीअ वारा ठहिणु चाहियो, ॾाढो इज़ी अथव। छो त माहौल ओड़ो आहे, पृष्ठभूमि ओड़ी आहे, प्लेटफॉर्म ओड़ो ई आहे। 10 दोस्त मिली वेंदव सपोर्ट करण लाइ, त आसुरी प्रवृत्तीअ जूं ॻाल्हियूं रुगो कयो। छो त उहो आहे किरण, हेठि किरण सवलो आहे। तव्हां झोंप ॾियो थोरो ई इज़ी आहे, पर मथे चढ़ो ॾाकण त सहकी पवंदो आहे माण्हू। छो त धरतीअ जी गुरुत्वाकर्षण छिकींदी आहे। तीअं ई आसुरी प्रवृत्तीअ जो माहौल एॾो आहे जो असांखे खीचींदो आहे कि असुर ठहो, आसुरी प्रवृत्ति आण। त असांखे ख़ुदि महिनत करणी पवंदी। मथे कठिनता आहे, परिश्रम त आहे, छो त जन्मनि जन्मनि खां इहो ई त कयो आहे, किरण वारो कमु। पर मानसिकता इहा आहे कि जेको किरण वारो कमु आहे, माण्हू जिते पतन थो करे उनखे था चवनि अॼुकल्ह सफलता। ऐं कोई माण्हू पंहिंजे धर्म खां किरी करे, धर्म छॾे करे, कंहिंखे लोभ ॾिनो वञे कि तूं धर्म छॾ, असां तोखे पैसा ॾींदासीं, नौकरी बि ॾींदासीं, ऐं उहो धर्म छॾे, जीअं कि कनि पिया था ॾाढा। हिंदू धर्म छॾे ईसाई पिया था थियनि, उन्हनि खे नौकरी बि थी मिले, छोकिरी बि थी मिले। हाणे ॿुधायो तोखे धन मिली वियो, जॉब मिली वियो, बढ़िया फ्लैट मिली वियो, छोकिरी बि सुठी मिली वई, त इहा तरक़ी आहे छा? पर माण्हू इहा मानसिकता ठाही आहे कि कीअं बि धन अचणु खपे, बसि उहा ई सफलता आहे। उहा सफलता कान्हे, उहे रोज़ केॾो किरनि पिया था हेठि, इहो ॾिसण जी असांखे नज़र अचणु खपे। मां संतनि में ॾाढो ॾिसंदो आहियां, रोज़ केॾो किरंदा वेंदा आहिनि, पॉपुलर थियण लाइ, हाईलाइट थियण लाइ, केॾो समझोतो कंदा आहिनि। छो त इज़ी आहे। फर्स्ट क्लास में तव्हां हुजो, पोइ सेकंड में वञो, पोइ थर्ड में, 10th में पहुची वञो, पोइ 10th खां तव्हांखे चयो वञे वापसि फर्स्ट क्लास में पढ़ी ॾेखार, त पढ़ी सघंदा या न? ॾुखियाई लॻंदव या? इज़ी आहे। 10 वारो किरण इज़ी आहे, हेठि किरण ॾाढो सवलो आहे, पर मथे चढ़णु ॾाढो ॾुखियो आहे। त जेका देवी संपत्ति आहे उहा आहे मथे चढ़णु, ऐं आसुरी संपत्ति आहे किरण। पर माण्हू था सोचनि कि किरण में अगरि धन बि थो मिले, सीट थी मिले, त इहा ई सफलता आहे। उहा सफलता न आहे। मतां ग़लती इहा तव्हां कयो जीवन में कि तव्हां कॾहिं चई ॾियो कि तव्हां था चओ दैवी संपत्ति महान आहे, कृष्ण भॻवान थो चए आसुरी संपत्ति, पर असां त आसुरी संपत्तिअ वारनि खे ई तरक़ी कंदे ॾिठो आहे। चई सघो था तव्हां, जेका कि सच्चाई बि आहे कि भई उहे ई बंगले वारा, उहे ई पैसे वारा। न, इहा तव्हांजी ग़लति फहमी आहे। अगरि आसुरी संपत्तिअ वारो तव्हांखे नज़र थो अचे कि ॾाढो पैसो ठाहे वरितई बेईमानीअ सां, किरी करे, बेगैरत थी करे,
त तव्हांखे हुन जूं चिंता ऐं कष्ट नज़र नथा अचनि, तव्हांखे हुन जूं परेशानियूं दुख बेचैनी नज़र नथी अचे। ऐं हुनखे त छॾियो, तव्हांखे इहो नज़र नथो अचे कि तव्हां उन ई कैटेगरीअ जा आहियो। माफ़ कजो, अगरि तव्हांखे आसुरी प्रवृत्तीअ वारे माण्हूअ जी तरक़ी ॾिसी करे था चओ कि असां बेईमान तरक़ी पिया था कनि, त तव्हांजो मन इहो पियो थो चए कि मां न करे सघियुमि, ऐं वरी इहो मन चवंदो मैं तो नहीं करूं ऐसे, पर माना चाहियो पिया न, माना तव्हां बि उन ई कैटेगरीअ जा आहियो। तव्हां न करे सघिया, हू करे वियो, छो त तव्हां धन खे ई पैमानो ठाहियो आहे तरक़ीअ जो। ॾाढा माण्हू चवनि कि मूंखे ई प्रश्न पुछनि कंहिं कि सच ते तव्हां था चओ हलो, पर सत्य वारो ई त हाराईंदो आहे, कूड़ो माण्हू जीते पियो थो। त मां चयोमांसि कंहिं चयो जीते पियो थो? तव्हां जीतो हुनखे था चओ कि हुनखे पैसो अची वियो, त तव्हां माना पैसे खे जीत जो आधार ठाहियो अथव कि जंहिं वटि पैसो हूंदो उहो जीते वियो। चुप थी वई। हिन जे बारे में कंहिं पुछो प्रश्न, त जेको धन खे पियो थो पैमानो ठाहे, मापदंड ठाहे कि धन सां ई तय थींदो कि जीतियो या हारायो, त उहो ख़ुदि आसुरी प्रवृत्तीअ वारो माण्हू आहे, पर बेईमानी करे कोन सघियो, हुनखे मौक़ो कोन मिलियो बेईमानी करण जो। पर जेको देवी प्रवृत्तीअ वारो माण्हू हूंदो न, उहो आसुरी प्रवृत्तीअ वारे माण्हूअ जो धन दौलत ॾिसी करे उन ते दया कंदो, चवंदो हिन वीचारे खे सुख ई कोन्हे, वीचारो किरी पियो आहे, धन त रखो साइड में, हीउ किरी चुको आहे, हिन वीचारे जी अहिड़ी गत हूंदी जो मां सम्झी सघां थो। साधु इहो सोचींदो। सिकंदर बादशाह देश देश जीतींदो पियो वञे, त हिकिड़े अहिड़े मुल्क में पहुतो जिते हिन सां कोई लड़ाई करण न आयो, बल्कि हिन जो स्वागत कयनि, अचो साईं अचो, तव्हांजो स्वागत आहे असांजे देश में। हीउ वाइड़ो थी वियो कि हूअं त लड़ाई खणी बीठा हूं, तलवारूं खणी बीठा हूंदा आहिनि, हीअ एॾो स्वागत। पोइ वरी हुनखे चयो वियो रसोई कयो, तव्हां थकियल हूंदा, वेठो टेबल ते, रोटीअ में ख़बर अथव सोन जा फुल्का ठाहे करे अॻियां रखियनि, सोन जा फुल्का। त गुस्से में अची वियो, हीउ छा मज़ाक आहे? हुन चयो माफ़ कजो साईं, असां सम्झोसीं तव्हां वॾा माण्हू, तव्हां त सोननि में खेॾण वारा, रोटी बि शायदि सोन जी खाई। हुनजी सोन जी कीअं खाईंदमि, रोटी त उहा ई खाइबी न। त हिकिड़े चयईंसि जॾहिं रोटी उहा ई खाइणी अथई त एॾो पिनी भिटकी छो पियो थो? जॾहिं उहा ई रोटी खाइणी अथई, फुल्को ई, एॾो भिटकी छो पियो थो? त सिकंदर खे चयनि तूं रोटी त अगरि उहा ई खाईंदो आहीं त पोइ हिते छो आयो वञी, हुते न उहो ई आहे। चुप थी वियो, हैरान थी वियो। मां इहो पढ़ियो हो किथे, त माण्हू धन खे ई जेॾी महिल सभु कुझु सम्झे थो न, पोइ ॾाढो असां हुननि खे ॾिठो आहे, धन कमाइण जे पुठियां पंहिंजे शरीर जो अहिड़ो हाल थो करे छॾे कि डॉक्टर पोइ चएसि थो हाणे अन्न न खाई सघंदे, हाणे परहेज, हाणे सूप पी, दाल जो पाणी पी, सोन जी रोटी खा। हाँ हाँ वो सॼे ॾींहं में सिर्फ़ु केतिरो टाइम मिलंदो आहे जेॾी महिल कार में ऑफिस खां घर खां ऑफिस वेंदो आहे ऐं राति जो सुम्हंदो आहे। त इन करे हुनजी चालक चली वियसि, मम्मी ॾाढो घुमंदो, ॾाढो पैसे वारो आहे, असां हुन खां वधीक दरिद्र ॿियो दुनिया में ॿियो कोई कान्हे। चई कीअं? चयोमांसि ॾाढी लंबी चर्चा थींदी, हुन लाइ ॾाढो समय खपे। भई जंहिंखे सुख शांति न आहे, सुख शांति अथव देवी माण्हू वटि, देवी संपत्तीअ वारे वटि, ऐं आसुरी संपत्तीअ वारे वटि सिर्फ़ु धन आहे, उहो बि ॿिया खाईंदा, पाण न खाईंदो। ऐं मूल कारण छा आहे कि कामनाऊं, कहिड़ियूं कामनाऊं जेके कॾहिं पूर्ण थियण वारियूं कान्हनि, कॾहिं पूरियूं कोन थींदियूं, अहिड़ियूं कामनाऊं रखी माण्हू जिए थो। उन लाइ श्री कृष्ण भॻवानु चए थो उहो आसुरी प्रवृत्तीअ वारो माण्हू आहे ऐं उहो कॾहिं सुखी कोन थींदो, छो त उन किरी करे हेठि पंहिंजो मूल्य किराए करे धन हासिल कयो आहे। अगरि सही में कंहिंखे आनंद खपे
ओशो चयो आहे उहो आनंद आहे समाधीअ में, समाधि ध्यान में। थोड़ो बि अगरि कंहिंखे पंहिंजे पाण मां आनंद मिली वञे त असली आनंद उहो आहे। त हिते असां रखूं था त 10 नंबर श्लोक पूरो करे वठूं कि असुरी प्रवृत्तिअ वारा माण्हू छा कंदा आहिनि, कॾहिं कामनाऊं पूरियूं न थियण वारियूं उन्हनि जो आश्रय वठी करे अज्ञान सां भरियल मिथ्या सिद्धांत खणी करे हलंदा आहिनि ऐं भ्रष्ट आचरण करे दंभ मान मद इन्हनि सां युक्त संसार में घुमंदा रहंदा आहिनि। बोल श्री कृष्ण भगवान की जय।